ओम शांति। अॼु जो मेरी तारीख़ है 5/8/2025। अॼु मीठा मीठा बादल चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि हिन वैश्यालय खे शिवालय ठाहिण। तव्हांजो कर्तव्य आहे वैश्याउनि खे बि ईश्वर संदेश ॾेई उन्हनि जो बि कल्याण करो। वैश्याउनि खे ईश्वर संदेश ॾियो, उन्हनि जो बि कल्याण करो। प्रश्न आहे कहिड़ो ॿारु पंहिंजो वॾो नुक़सानु कंदो आहे? जो उत्तरार्ध जो कहिड़े कारण मुरली अकाल पढ़ाई मिस कंदो आहे, हू पंहिंजो ॾाढो नुक़सानु कंदा आहिनि। कई ॿार आपस में रुकी वञण जे कारण क्लास में न ईंदा आहिनि, कोई न कोई बहानो ठाहे करे घर में सुम्ही पवंदा आहिनि। इन सां उहो पंहिंजो नुक़सानु कंदा आहिनि। श्री बाबा त रोज़ कोई न कोई नई युक्ति ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ॿुधंदा ई न त अमल में छा लाईंदा। ओम शांति। रूहानी मीठे मीठे रूहानी ॿारनि हीअ त ॼाणो आहे कि असां विश्व जो मालिक ठहिण लाइ पुरुषार्थ था कयूं। भले माया बि बुलाए ॾींदी आहे, कोई कोई खे त सॼो ॾींहुं बि बुलाए ॾींदी आहे, तॾहिं यादि ई न कंदा आहिनि त ख़ुशी बि न रहंदी। असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, इहो भुलिजी वेंदा आहिनि। भुलिजी वञण जे कारण पोइ कोई सर्विस न कंदा आहिनि। राति जो बाबा सम्झायो हुई अदम ते अदम जो वैश्यायूं आहिनि, उन्हनि जी सर्विस करणी आहे। वैश्याउनि जे लाइ तव्हां ऐलान करो कि तव्हां बाप जे हिन ज्ञान खे धारण करण सां स्वर्ग जे विश्व जी महारानी ठही सघंदा आहियो। साहूकार माण्हू न ठही सघंदा आहिनि, लेकिन तव्हां ठही सघंदा आहियो। जो ठहींदा पढ़ा लिखिया आहिनि, उहे प्रबंध कंदा। उन्हनि खे ज्ञान ॾियण जो त वीचारा ॾाढा ख़ुशि थींदा। उन्हनि खे ज्ञान ॾियो त वीचारा ॾाढा ख़ुशि थींदा, छोकी उहे बि अबलायूं आहिनि न। उन्हनि खे तव्हां सम्झाए सघंदा आहियो। युक्तियूं त ॾाढियूं आहिनि, बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि। चओ तव्हां ई ऊच ते ऊच आहियो, नीच ते नीच ठहिया आहियो। तव्हांजा नाम ई आहे भारत, तव्हांजे नाम सां ई भारत वैश्यालय ठहियो आहे। पोइ तव्हां शिवालय में अची सघंदा आहियो। इहे पुरुषार्थ करण सां तव्हां हाणे पैसनि जे लाइ केतिरो गंदो धंधो था कयो। पैसनि जे लाइ केतिरो गंदो कमु कंदा आहियो। हाणे इहे छॾो। अहिड़ो सम्झाइण सां उहो ॾाढा ई ख़ुशि थींदा। तव्हांखे कोई रोके न सघंदो। इहा त सुठी ॻाल्हि आहे न। ग़रीबनि जो ई भॻवानु आहे। पैसे जे कारण ॾाढो गंदो कमु कंदा आहिनि। उन्हनि जो जीअं धंधो हलंदो आहे। हाणे तव्हां ॿार चईंदा आहियो असां युक्तियूं कढंदासीं। हाणे तव्हां ॿार चईंदा आहियो असां युक्ति कढंदासीं, सर्विस वृद्धि खे कीअं पाए। कोई ॿार कोई न कोई ॻाल्हि में रुकी पवंदा आहिनि, पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। इहे न सम्झंदा आहिनि असां न पढ़ंदासीं त पंहिंजो ई नुक़सानु कंदासीं। रुठी करे वेही रहंदा आहिनि। फलाणे ईअं चई ईअं चई, हिन करे ईंदा न आहिनि। हफ़्ते में हिकु बार मुश्किल ईंदा आहिनि। बाबा त मुरली में कॾहिं छा राय ॾींदा आहिनि, कॾहिं छा राय ॾींदा आहिनि। मुरली ॿुधणी त खपे। क्लास में जॾहिं आपस में ॿुधंदा आहिनि ईअं ॾाढा आहिनि। कारणे बहानो ठाहे सुम्ही पवंदा आहिनि। अच्छा अॼु न वेंदासीं। अरे बाबा अहिड़ी पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि, सर्विस कंदा त ऊच पद पाईंदा। इहे त पढ़ाई आहे न। बनारस हिंदू यूनिवर्सिटी आदि में शास्त्र ॾाढा पढ़ंदा आहिनि, ॿियो कोई धंधो न थींदो आहे। बसि शास्त्र कंठ करे सत्संग कंदा रहंदा आहिनि। उन्हनि में उद्देश्य आदि त कुझु आहे न। इन पढ़ाई सां त सभिनि जो बेड़ो पार थियणो आहे। त तव्हां ॿारनि खे हीअं अधम जी सर्विस करणी खपे। साहूकार माण्हू जॾहिं ॾिसंदा हिते ईअं ईंदा आहिनि त उन्हनि जे अचण जी दिलि न थींदी। मतिलबु अगरि वैश्यायूं ईंदियूं त उन्हनि जे अचण जी दिलि न थींदी। देहाभिमान आहे न, उन्हनि खे लज्जा ईंदी। अच्छा त उन्हनि वैश्याउनि जो अलॻि स्कूल खोले ॾियो। उहो पढ़ाई त आहे पाई पैसे जी, शरीर निर्वाह जी त 21 जन्मनि जे लाइ न केतिरनि जो कल्याण थी वेंदो। अक्सर करे माताऊं बि ॾाढियूं पुछंदियूं आहिनि कि बाबा घर में गीता पाठशाला खोलो। उन्हनि खे ईश्वर सेवा जो शौक़ु रहंदो आहे।
पुरुष माण्हू त हेॾे होॾे क्लब आदि में घुमंदा रहंदा आहिनि। साहूकारनि जे लाइ त हिते ई स्वर्ग आहे, केतिरो फैशन आदि कंदा आहिनि, लेकिन देवताउनि जी त नेचुरल ब्यूटी ॾिसो कहिड़ी आहे, केतिरो फ़र्क़ु आहे न। वैसे हिते बि तव्हांखे सच ॿुधाईंदा आहिनि त केतिरा थोरा ईंदा आहिनि, सो बि ग़रीब आहिनि, हुन तरफ़ झटि हली वेंदा आहिनि। हुते त श्रृंगार आदि करे वेंदा आहिनि। हुते ॿियनि सत्संगनि में बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो केतिरा थोरा ईंदा आहिनि, सो बि ग़रीब, हुन तरफ़ त झटि हली वेंदा। हुते त श्रृंगार करे बि वेंदा आहिनि। गुरू माण्हू हुते सगाई बि कराईंदा आहिनि। हिते त कंहिंजी सगाई कराइबी आहे त बि बचाइण जे लाइ गंधर्वी विवाह कराईंदा आहिनि। कामचिता ते चढ़ण सां बची विया, ज्ञान चिता ते वेही पदम भाग्यशाली ठही विया। माँ बाप खे चवंदा आहिनि, इहे बर्बादी जो धंधो छॾो, हलो स्वर्ग में। त चवंदा आहिनि छा करूं, इहे दुनिया वारा असांजे पिछाड़ी पिया आहिनि कि कुल जो नाम बदनाम कंदव, शादी न कराईंदव क़ाइदे जे ख़िलाफ़, त लोक लाज कुल जी मर्यादा छॾंदा न आहिनि। भक्ति मार्ग में आ मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई। मीरा जे बि गीत आहिनि न। फीमेल्स में नंबर 1 भक्ता मीरा आहे। मेल्स में नारद गायल आहे न। नारद जी बि कहानी आहे। तव्हांखे नयो आदमी चए मां लक्ष्मी खे वरी सघंदो आहे त चओ पंहिंजे खे ॾिसो लाइक़ु आहियां, पवित्र सर्वगुण संपन्न आहियां, है न। लक्ष्मी खे वरण लाइ पवित्र सर्वगुण संपन्न आहियां। ये त विकारी पतित दुनिया आहे न। बाबा आहिनि उन्हनि सां कढणु, कढी करे पावन ठाहिणु। पावन ठहो तॾहिं त लक्ष्मी खे वरण जे लाइक़ु ठही सघंदो। हिते बाबा वटि ईंदा आहिनि, प्रतिज्ञा कंदा आहिनि, पोइ घर में वञी करे विकार में किरंदा आहिनि। ईअं समाचार ईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ईअं खे जो ब्रह्मणी हिते लाहींदी आहे उन्हनि जे मथां असरु पवंदो। इंद्र सभा जी कहानी आहे न, जो वठी अचण वारे खे बि दंड पवंदो आहे। बाबा ब्रह्मणी खे हमेशह चवंदा आहिनि कचनि खे न वठी अचो, कि जो बाबा वटि थी करे पोइ वञी करे विकार में किरो, तव्हांजी अवस्था बि किरी पवंदी। छो जो बेक़ाइदे आहे न। वास्तव में ब्रह्मणी ठहिण त ॾाढो सहज आहे, 10-15 ॾींहंनि में ठही सघंदी आहे। बाबा कंहिंखे बि सम्झाइण जी ॾाढी सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि। तव्हां भारतवासी आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो, स्वर्गवासी हुयो, हाणे नरकवासी थी पोइ स्वर्गवासी थियणो आहे। इहे त विकार, हाणे नरकवासी आहियो पोइ स्वर्गवासी ठहिणो आहे, त इहे विकार छॾो। सिर्फ़ु बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदो, है न। सिर्फ़ु बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदो। केतिरो सहज आहे न। परंतु कोई वीर बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि। ख़ुदि ई न सम्झंदा त ॿियनि खे छा सम्झाईंदा, है न। कोई बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि। ख़ुदि ई न सम्झंदा त ॿियनि खे छा सम्झाईंदा। सिर्फ़ु बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। केतिरो सहज आहे। परंतु कोई बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि एतिरी ॻाल्हि कि बाबा खे यादि करण सां ख़ुदि न सम्झंदा त ॿियनि खे छा सम्झाईंदा। वानप्रस्थ अवस्था में बि मोह जी रग वेंदी आहे। अॼुकल्ह वानप्रस्थ अवस्था में एतिरा न वेंदा आहिनि, तमो प्रधान आहे न, हिते ई फसी रही पिया हूंदा आहिनि। अॻियां वानप्रस्थ में वॾे वॾे आश्रम हुया, अॼुकल्ह त वानप्रस्थनि जा एॾा आश्रम हुया, अॼुकल्ह हुनजी जॻह वृद्ध आश्रम निकिरी विया, है न। पहिरियों माण्हू वानप्रस्थ अवस्था में भक्ति करण लाइ होॾे वेंदो हुयो, अॼु नथा वञनि त माण्हू थका ॾेई कढी करे हुननि खे वृद्ध आश्रम में छॾे था वञनि। अॼुकल्ह एतिरो न आहे। 80-90 वर्ष जा जो थी वेंदा आहिनि त बि घर खे छॾंदा न आहिनि, सम्झंदा ई न आहिनि कि वाणी खां परे वञिणो आहे, हाणे ईश्वर खे यादि करिणो,
भगवान केरु आहे इहे सभु न ॼाणंदा आहिनि। सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि त छा कंहिंखे करो, त यादि कंहिंखे करो, है न। सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि त यादि कंहिंखे करो। इहे बि न सम्झंदा आहिनि कि सभु पुजारी आहिनि। बाप त तव्हांखे पुजारी खां पूज्य ठाहींदा आहिनि, सो बि 21 जन्मनि जे लाइ। हिन जे लाइ पुरुषार्थ करिणो पए, है न। हिन जे लाइ पुरुषार्थ करिणो पए न। 21 जन्मनि जो राजभाग्य वठण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ पुराणी दुनिया त ख़तमु थियणी आहे, हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। बसि इहे ई तात रहे, हुते क्रिमिनल ॻाल्हि हूंदी न। उते क्रिमिनल ॻाल्हि हूंदी न। बाबा अची करे हुन पवित्र दुनिया जे लाइ तयारु कराईंदा आहिनि। सर्विसेबल लाडला ॿारनि खे त नैननि ते विहारे करे वठी वेंदा बाबा। त अधमो जी बि उद्धार करिणो आहे, उनजे लाइ ॾाढी बहादुरी खपे न। इहे त ॾाढा जेका माण्हू हूंदा आहिनि न, कई माण्हू हिन पंहिंजे दुनिया मां बि अज्ञानी माण्हू बि वैश्यालय वञी करे उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि। ईअं न हुते माण्हू सिर्फ़ु गंद करण ई वेंदा आहिनि, लेकिन कई माण्हू अहिड़ा उन्हनि जी संस्था ठहियलु आहे, उन्हनि जो ग्रुप ठहियलु आहे अज्ञाननि जो। त जॾहिं उहो वञी करे उन्हनि खे ॻाल्हाए सघंदा आहिनि, हुननि खे पोइ पढ़ाईंदा आहिनि। सुबुह जो उन्हनि जा जेका ॿार हूंदा आहिनि उन्हनि जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। उहो हिन क्षेत्र में अज्ञानी बि ॾाढी उन्हनि जी मदद कंदा आहिनि, लेकिन उन्हनि जो धंधो बंदि न कराए सघंदा आहिनि, छो जी पुलिस बि मिलंदी हूंदी ऐं उन्हनि खे लॻंदो आहे न भई ठीकु आहे, अगरि असां ज़्यादा ई हिननि जो धंधो बंदि कराईंदासीं त असांखे अचण ई न ॾींदा। त हिन करे उहो हिन पर्पज़ सां वेंदा आहिनि कि भई हिननि जा जेका ॿार आहिनि उन्हनि खे पढ़ायूं, या कोई हिते ताकी जेकी बि लेडीज़ आहे, हाणे कोई लेडी बीमार त थींदी हूंदी न, धंधो कराइण वारे खे त धंधो कराइणो आहे न। छोरी बीमार थी वञे त हुनजी परवाह थोरी रहंदी, है न। त लेकिन हुते पोइ अहिड़ा अज्ञानी माण्हू वेंदा आहिनि जो कोई बीमार आहे, कोई छा आहे, उन्हनि खे दवाई ॾींदा, उन्हनि खे मदद कंदा। त अहिड़े माण्हुनि जे लाइ बि हुते अचण जी एंट्री आहे। त जीअं बाबा जंहिंसां चवनि था जीअं ॿिया क्षेत्रनि में तव्हां एॾी उन्नति खे पायो आहे, उहा हिन क्षेत्र में बि हाणे बहादुरी ॾेखारियो। हिन क्षेत्रनि में बि बहादुरी ॾेखारियो। हिन में पवित्रता जी ॾाढी पक्की धारणा खपे, बाबा जी यादि ॾाढी सुठी खपे, तॾहिं अहिड़ी जॻह वञी करे तव्हां उन्हनि जी मदद करे सघंदा, उन्हनि खे बाबा जो संदेश ॾेई सघंदा। बाबा चवनि था सर्विसेबल लाडला ॿार त नैननि में बाबा उन्हनि खे विहारे करे वठी वेंदो। त हाणे अधर्मो जो बि उद्धार करण लाइ बहादुरी खपे। हुन गवर्नमेंट में त वॾा वॾा झुंड हूंदा आहिनि, टिप टॉप थी वेंदा आहिनि पढ़ा लिखा। हिते त कई ग़रीब साधारण आहिनि, उन्हनि खे बाप बि एतिरो उठाईंदा आहिनि। चलन जी बि वॾी रॉयल्टी खपे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, हुन पढ़ाई में कोई वॾो इम्तिहान पास कंदा त केतिरो टिप टॉप थी वेंदा आहिनि न। हिते त बाबा ग़रीब निवाज़ आहे, ग़रीब ई कुझु न कुझु भेजे ॾींदा आहिनि। 1-2 रुपये जो मिनी ऑर्डर भेजे ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां त महान भाग्यशाली आहियो, रिटर्न में ॾाढो मिली वेंदो। इहे बि कोई नई ॻाल्हि न आहे, साक्षी थी ड्रामो ॾिसंदा आहिनि। तव्हां बि साक्षी थी ड्रामो ॾिसो। बाबा चवंदा आहिनि ॿार सुठी रीति पढ़ो, ये ईश्वरी यज्ञ आहे, जो चाहे सो वठो। लेकिन हिते वठंदव त पोइ हुते कमु थी वेंदो। स्वर्ग में त सभु कुझु मिलणो आहे। बाबा खे त सर्विस
में वॾा फुर्त ॿार खपनि, सुदेश जहिड़ा, मोहिनी जहिड़ा, जेके सर्विस जो उमंग हुजे। तव्हांजो नाम ॾाढो भालो थी वेंदो, पोइ तव्हांखे ॾाढा मान ॾींदा। बाबा सभु डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि। बाबा त चवंदा आहिनि हिते ॿारनि खे जेतिरो समय मिले बाबा जी यादि में रहो। इम्तिहान जा ॾींहं नज़दीक ईंदा आहिनि त एकांत में वञी करे पढ़ंदा आहिनि। प्राइवेट टीचर बि रखंदा आहिनि। असां वटि टीचर त ॾाढा आहिनि, सिर्फ़ु पढ़ण जो शौक़ु न आहे। बाबा त सहज सम्झाईंदा आहिनि, सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झी निश्चय करो। ये शरीर त विनाशी आहे न, तव्हां आत्मा अविनाशी आहियो। ये ज्ञान हिकु बार मिलंदो आहे, पोइ सतयुग में वठी करे कलयुग अंत ताईं कंहिंखे मिलंदो ई न। ये ज्ञान असांखे वरी 5000 साल पोइ मिलंदो, तव्हांखे ई मिलंदो। असां आत्मा इहो पको करो। बाबा सां असांखे वरसो मिलंदो आहे। बाबा जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा। बसि इहे अंदर में रटंदा रहो त बि ॾाढो कल्याण थी सघंदो। बाबा चवनि था ये अंदर में रटंदा रहो त बि ॾाढो कल्याण थी सघंदो। कि बाप की यादि, असां आत्मा आहियूं, बाबा खे यादि करण सां असांखे वरसो मिलंदो आहे। विक्रम विनाश थींदा, दैवी गुणनि जी धारणा थींदी, परंतु चार्ट रखंदा न आहिनि, न लिखंदे लिखंदे पोइ थकी वेंदा आहिनि। बाबा ॾाढो सहज करे बदिलाईंदा आहिनि। असां आत्मा सतो प्रधान हुयासीं, हाणे तमो प्रधान ठहिया आहियूं। हाणे बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त सतो प्रधान थी वेंदो। केतिरो सहज आहे, पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। जेतिरो समय वेही पंहिंजी खे आत्मा सम्झो त आत्मा, जेतिरो समय वेठो पंहिंजी खे आत्मा सम्झो। चेक करियो भई असां रोटी ठाहिण वेठासीं, पूरी रोटी ठाहिण, रोटी खाइण समय, पूरो कमु कंदे समय मां ख़ुदि खे आत्मा सम्झो। पोइ कपिड़ा धो था, स्नान वग़ैरह करो था, या कोई भी कम करो, हिन में चेक करियो कोई भी कर्म कंदे मां ख़ुदि खे आत्मा सम्झो। ईअं चार्ट रखो। जेतिरो समय वेठे हो पंहिंजी खे आत्मा सम्झो। मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां। बाबा खे यादि करण सां स्वर्ग जी बादशाही मिलंदी आहे। बाबा खे यादि करण सां अधु कल्प जा पाप भस्म थी वेंदा। बाबा खे यादि करण सां अधु कल्प जा पाप भस्म थी वेंदा। केतिरो सहज युक्ति बतलाईंदा आहिनि। सभु ॿार ॿुधंदा आहिनि। बाबा खे यादि करण सां स्वर्ग जी बादशाही मिलंदी। बाबा खे यादि करण सां पाप भस्म थी वेंदा। केतिरो सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि। सभु ॿार ॿुधंदा आहिनि। इहे बाबा ख़ुदि बि प्रैक्टिस कंदा आहिनि, तॾहिं त सेखारींदा आहिनि। मां बाबा जो रथ आहियां, बाबा मूंखे खाराईंदा आहिनि। तव्हां ॿार बि ईअं सम्झो, शिव बाबा खे यादि कंदा रहो त केतिरो फ़ाइदो थी वेंदो। परंतु भुलिजी वेंदा आहिनि। ॾाढो सहज आहे। धंधे में कोई ग्राहक न आहे त यादि में वेही रहो। मां आत्मा आहियां, बाबा खे यादि करिणो आहे। बीमारी में बि यादि कंदा आहियो, करे सघंदा आहियो। बांदेलियूं आहियो त हिते वेही तव्हां यादि करो त जेका 10-20 सालनि सां ज्ञान में हलनि था न, उनखां बि ऊच पद पाए सघो। अहिड़े शब्द सिंधी कन में हुजणा खपनि ताकी असां उन रीति यादि करूं त असांखे बि ऊच पद मिले। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते।
धारणा जे लाइ मूंखे सर्विस में ॾाढो फुर्त थियणो, जेतिरो समय मिले एकांत में वेही बाप की यादि करणो, पढ़ाई जो शौक़ु रखणो। पढ़ाई सां रुठणो न। ॿियो आहे पंहिंजी चलन ॾाढी रॉयल रखणी, ॾाढी रॉयल रखणी। बसि हाणे घर वञिणो आहे, पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। इन करे मोह जी सभु रगियूं सभिनि मां टुटी पयूं। वानप्रस्था वाणी खां परे अवस्था में रहण जो अभ्यास करणु, अधर्मुनि जो बि उद्धार करण जी सेवा करणी। वरदाना श्रेष्ठ वृत्ति द्वारा वृत्तियुनि के परिवर्तन करण वाला सदा सिद्धि स्वरूप ठहो। सिद्धि स्वरूप ठहण लाइ वृत्ति द्वारा वृत्तियुनि के, संकल्प द्वारा संकल्पनि के परिवर्तन करण जो कार्य करो। सिद्धि स्वरूप ठहण लाइ वृत्ति द्वारा वृत्तियुनि के, संकल्प द्वारा संकल्प के परिवर्तन करण जो कार्य करो। इन जी रिसर्च करो। बाबा इन जी रिसर्च करो। जॾहिं हिन सेवा में बिजी थी वेंदव त ये सूक्ष्म सेवा स्वतः नई कमज़ोरियुनि सां पार करे ॾींदी। जॾहिं हिन सेवा में बिजी थी वेंदव, वृत्तियुनि द्वारा वृत्तियुनि के परिवर्तन करण, संकल्प द्वारा संकल्प के परिवर्तन करण। जॾहिं हिन सेवा में बिजी थी वेंदव त सूक्ष्म सेवा, जॾहिं हिन सेवा में बिजी थी वेंदव त ये सूक्ष्म सेवा स्वतः कई कमज़ोरियुनि सां पार करे ॾींदी। जो सेवा कंदासीं न असां, त हिन में असांजी बि जो ख़राबु वृत्ति हूंदी, जो ख़राबु संकल्प हूंदो, व्यर्थ संकल्प हूंदो, सभु समाप्त थी वेंदो। हाणे हिन जो प्लान ठाहियो त जिज्ञासु बि ज़्यादा वधंदा। हाणे हिन जो प्लान ठाहियो, वृत्ति द्वारा वृत्तियुनि जो, संकल्प द्वारा संकल्पनि जो परिवर्तन, त जिज्ञासु बि वधंदा, मदोगरी बि वधंदी, मकान भी मिली वेंदा, है ना। मकान भी मिली वेंदा। वैसे भी केॾा सारा मकान त मिली आहिनि, पर अगरि ॿियो बि खपे त इहा संकल्प करो। सभिनि जी वृत्ति सुठी थी थींदी वञे, बाबा जे लाइ, बाबा जे ज्ञान जे लाइ। सभिनि जी अशुद्ध विकारी वृत्ति, व्यर्थ वृत्तियूं, व्यर्थ संकल्प पूरी दुनिया मां ख़तमु था थी वञनि। सभिनि खे बाबा जो यथार्थ परिचय, बाबा जो यथार्थ ज्ञान सम्झ में अची वेंदो। सभु सिद्धियूं सहज थी वेंदियूं, सभु सिद्धियूं सहज थी वेंदियूं। इहे विधि सिद्धि स्वरूप ठाहे ॾींदी, ये विधि सिद्धि स्वरूप ठाहे ॾींदी। स्लोगन है, समय खे सफल कंदा रहो त समय जे धोखे सां बची वेंदा। समय ते सफल कंदा रहो त समय जे धोखे सां बची वेंदा। जो समय आहे न, हुनखे सफल करो त समय कॾहिं बि असांखे धोखो न ॾींदो। राइट टाइम ते राइट कमु थी वेंदो। अव्यक्त इशारो, बाप जो ॿार सां एतिरो प्यार आहे जो रोज़ु प्यार जो रिस्पॉन्ड जे लाइ बाबा वॾो पत्र लिखंदा आहिनि, यादि पिया ॾींदा आहिनि, साथी ठही सदा साथ निभाईंदा आहिनि। त हिन प्यार सां पंहिंजी सभु कमज़ोरियूं क़ुर्बान करे ॾियो। हिन प्यार में पंहिंजी सभु कमज़ोरियूं क़ुर्बान करे ॾियो। परमात्मा प्यार में ईअं समायो जो कॾहिं हद जे प्रभाव पंहिंजी ओर आकर्षित न करे। सदा बेहद जी प्राप्ति में मग्न रहो, जंहिंसां रूहानियत जी खुशबू वातावरण में फैलंदी रहे।
सदा बेहद जी प्राप्तियुनि में मग्न रहो, जैसा रूहानियत जी खुशबू वायुमंडल में फैलती रहे। बेहद जी प्राप्तियुनि में मग्न रहो, त रूहानियत जी खुशबू वायुमंडल में फैलती वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।